खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी साईं खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी मां दयानी जो संग जान वाला वठा ही वठा मुझे शादी दी दे मसो पाणेरो सन कबूल कयो दयानी मुझी घोट दी दे मां उन जी कुआर दी दिया हे मजो अति मता मुते जल्दी जल्दी मां के चेत कर हाँ मुके चक्कर था चक्कर जल्दी कला बा तुझे चक्कर के मां समझी वियो आ तोखे सुई लगदी ए सुई जी गारंटी आ तो मां मर्ज इए निकरंदो जी ट्रैक्टर मां दूहो निकरंदो आ कुल्लू वशरबू छोरा बस करिंदो खणा पादर हां छो खणी बा तुंजा इन केड़ा मुंजा इन जो खणी तोडी बुआ मां बे अतीना पोपली आया ददबदी थोतली पोपली ले तो ते तेल मालींदो बादन वालो मालींदो ए मोलू मानींदो बियो केर मानींदो खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी खोड़ी अखे घुमरी मेहंदी लाया एड़ो रंग जमाया घोट पंहिंजे खे मेहंदी लाया एड़ो रंग जमाया जानू तुझी शादी के सादी थे पुफड़ खबर कोने उन्हें थी भेड़ दियानी शादी थे अरे हे ज़ाल के अदी दो चाहे अरे चरिया जानू पंहिंजी ज़ाल खे भेण न आहे चइबो अरे चरिया मुंहिंजी ज़ाल जा ॿ नाला आहिनि पुफी दयानी सॾी थी अथसि लीमो ऐं मिर्चू भेण दियानी सॾी अथसि मूंखे चयो न कयो जानू हाणे घर वञो घर कीअं वेंदो तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो मुंहिंजे मथां पैसा घुरो पैसा अॼु त असांखे ख़र्ची बि न मिली चरिया सुञा तव्हांखे सॾु ॾियण आयो हुअसि पैसा खणी अचो आहे न तव्हां ईअं कयो जेकी गाॾीअ में लेडीज़ वेठी आहे न इनखे पाणी पीआरियो जानू हे गार्डन में छा विधो अथई ओ बेवकूफ़ो ही मुंहिंजूं बसूं आहिनि हिकिड़ी बस में मासी सपूरा जा ॿार ॿी में मासी हाजरा जा ॿार ऐं टी में पाण जा महिमान आहिनि जानू हाणे मूंखे बुख लगी आहे मां वञां थो घर अरे चया सब्र कर मां अचे त तव्हांखे 5-5 किलो पताशा ॾींदुमि 5-5 किलो हाणे इहो कयो गानो हलायो तव्हां बि नचो मां बि नचां बस आई अधे वारनि जी का ख़िदमत चाकरी भी कई अथई या रुगो रंडा में वेठी आहिनि कचहरी में अदा मानी भी खाधी आ धीअ ध्यान चाह भी प्यारी आहे बस तुंहिंजो इंतजार हो असां चयो तूं अची असां का हाल हवाल पुछी त पोइ असीं वञूं आदा लौंग तेरी मानी भी खाधी अथई चांहि भी पीती अथई पोइ बि बूथ छो हलाए करड़ी सिर जहिड़ो कयूं वेठो अदा ख़बरूं ख़ैर जूं असां तो ॾे आया आहियूं धीअ दयाणीअ जी मोकल वठण वाह शाबाश हुजे मुंहिंजी सियाणी सेबती धीअ मोरन जहिड़ी ऐं पंहिंजे चरे पुट जे लाइ वठण आई शाबाश हुजे अदा अदी मुंहिंजो जानू चरियो आहे शाबाश अथई पंहिंजे भाउ जे पुट खे ईअं थी चई मां तुंहिंजे लीमे ऐं मिर्चो खे कुझु चवां त पोइ तोखे मच लॻंदो या कोन लॻंदो भाॼई न भुल तूं 1000 भेरा मुंहिंजे घर अच पर कॾहिं इहा उम्मीद खणी न अचिजांइ त दयाणी जो संग मां हिननि खां वठंदसि उथ न भुल त हलूं ख़बर कुझु कोन ॻाल्हायो बाक़ी उन जे वकील जेको ॻाल्हायो उहो त तो ॿुधो सभु कुझु ॿुधुमि मुंहिंजा कन हिन जो पुट मिर्चो जहिड़ा ॿोड़ा कोन्हनि के
मुंहिंजो जानू बि चरियो ऐं हिन जा जेके बोड़ा उहे बि चङा। अदा ख़बर असां जवाब समझो। अदा लोंग जवाब खे के सिंग थींदा आहिनि छा जो तव्हांखे ॾिसण में अचनि? जवाब अलाए कीअं था ॾियो, अञा 4 चङा आहिनि जेके हक़ सच चवंदा। हलो न भुल त हलूं, अञा हिननि में उमेदूं पई रखे। तव्हां असांखे इहा उमेद न हुई। असांखे बि लाचार कोन्हे को जो तव्हांजे चरे पुट खे मां पंहिंजी सियाणी सेवती धीअ ॾींदसि। वधीक न कावड़ थो ॾेखारे बड़ो वधे गैरतिया इन जे मुंह वटि दाव बि हरो न वहे मड़े मात थो हणे पियो ॿुध वेही ॻाल्हियूं। नबल खोड़ सुदर्श केॾी शादीअ जी ख़ुशी अथसि। चवंदा आहिनि त भाटिया शींहनि खे बि प्यारा हूंदा आहिनि, पर हिन वारी पुफी त सफ़ा मुनकर निकिरी पई। नचो मुंहिंजा दोस्तो, ही जानू घोटे हो सर्ग सां। नचो, हाय हाय मज़ो मज़ो। नबुल पंहिंजे पुट जी सर्कस इन घिटीअ में कराईंदी। मुंहिंजो जानू पुट गॾे ते न घोड़े ते हूंदो। अदा ओ अदा चाचो चाचो पी दे दो वञो उतारेस। मारींदो कोन? अरे मारींदुई कोन, अञा खर्ची ॾींदुई खर्ची। पर्ची ॾींदो? पर्ची न चरिया डोकर डोकर तूं हिते बी मां थो वञो उतारिया। तूं मुत परी मां उठाईंदोमांसि। चाचा चाचा मां उठाईंदोमांसि चाचा। बुढ़िया पुट उतार रे। अरे चमाए तो मुके खीर जा पैसा भरे डडाई। पीर जा पैसा? केड़ो पीर बा? पीर जा न बोड़ा, खीर जा पैसा भरे रे जेको हारियो तव। मीर के मारियो? मीर के मारियो? मीर अज सजो दी सा मिलो ही कोने। ई बोड़ा अज तुजा ये कन माथो खोल्या बी वाली थी। इते तू मुड़ंदे ही कोने माथ चिंता में दिसा पो। तू ने मुड़ंदे ही कोने। पापा अरे काजे भगा दो नहीं है मुझे की नया पैसा ना। अरे मुझे 3 किलो खीर 5 किलो पानी ध्यान दियो रे नाक दियो। राबेला जे दुल जेड़ो मां पाण आया सेब तो आई तूनो ओ यो मां पाण आया छो मुंजी था दिला ओ या कयो मुझे लाए सब बित मिला तया कयो अरे बिला कयो। अदा थनी पान ते तेतलो भी थाई न भला तू मुंह देलो नहीं। छोरी सिकीला दे के न चढ़ाए। मुंहिंजो शहजादो पुट त लखनि करोड़नि में हिकु आहे हिकु। अम्मा तावेली ते भी पेंदो बतो तूनो लॻंदो आ। अम्मा मत सिगार तो कया त पोपरीअ जा पिता ई सड़ी था वञनि। एतलो भी हाने तूनो नाई मुंदा बा दो पोपली तो ता ताल तंदी। चंद जो टुकड़ो लगा तो आज तमा जाने तो मोला जाने तो मोला। अम्मा जीव मुंहिंजा मोर पुट
मां सदको वञे सॻी आ कहे तो ता सदको वञे अमा ये मूंखे त ॾिस अॼु त सफ़ा मां घोट थो लॻा न मुंदा धंधी ते लतल भा तो दिला बेतमाई वांदा दोत इन आत में प्यालो तले विया तोते त इन पोपली भेंडू दुआऊं आहिनि जो अञा ताईं डेलो आहिनि छोरी कार ज़बानी ज़बान में के फलूकड़ा निकरनी हाँ भाव के दी पिटे चंडरी पित्यांत तोनती अम्मा पित्यांत तोनती अम्मा मां त पंहिंजे भाउ तां बोदला थी तयां बोदला मुंहिंजो भाउ त मुंहिंजी अतिन दो तालो आहे तालो चङो हाणे चङो हल अंदर गुड़ पियो हूंदई भाउ खे बुसरी पचाए ॾे सिकिल दे जा सिंगार वाह अम्मा के वड़न था अम्मा के वड़न था दादा था सिकिल दे जा सिंगार वाह अम्मा के वड़न था ये वदे बुधुई कोन था आमड़ बुधी जीजल छा चई आदुल आदुल खनी थी अता मुंदा बा वञ मुंहिंजी पोपड़ी भेण को चाह कौन पेनो है हाँ अदा मां को चरियो थियो आया जो तोके चाय पियारी दुस तोके चाय सा गड पानी भी पियारी दुस न्याणी उतारी दुस के तो न्याणी उतारी केड़ी तो गालियो करे पानी पियारी दुस पानी टकरा डाले में खाना के पानी दे नेरा में आयो बाबा आयो टक्कर में ओ बा सेठ कारीगर के चौ त चाय का ताकत वाली पियारे ऐ चेस त चाय असा जी अलग उठाए पति तेज विदे तो बात तेज कट्टी न विजो आदा चाह में कट्टी न विजन मां कट्टी आज का कौन बंद बोले मां सफा लो थी वयस कट्टी न बा तू कर सान जो पुटा जो कट्टी विजंदा पति तो चवा पति अजई पति पति बा पति हां पति चाय गल उठाए एतरो पंध करे आयो एकड़ी चाय थोड़े पींदा से बा बकट खणिया थोरा लठ खणिया कैसा जड़ो थी पियो हेड़ो ना है तो बकट कया तमात कट सेठ केक जो बकट मोगल भूख ॾाढी लगिया भाई बाहर गजी खाईंदासी जेको बची पियो न घर खणी वेंदासी केक जो कट कोन मिलंदो सजो वठणो पवंदो नेरा में छा चई सबे तो केक जो कट कोन थींदो आ सजो केक घणे जो पूरा 10 रुपया नेरा ने अरे छा चई 10 रुपया सफा महंगो सेठ केक के वाको हरियन सफा महंगो बच्चा जा कट पर सेठ थोरो झट निभागन मथा हंग वो भी नारा नी जा अम्मा चाय लई वया उथार अदे के तो चाय पिए मोलण पुत्र ओ मुंजा बच्चा मोलण पुत्र मां सदको वञई उठ सिज अची मंझंद बीठो आ मां सदको वञाए उठी जल्दी उठ निभागे नार माने अचे घर में इन निभागे के मां थो अचे उतारिया जिलजिलो भजो गज का बाहर निकलो जिलजिलो लोग पोटा तालिए में पुफी किरी पई डाली छोरा ये छातो जे मामे जनाले ते जैसी नहीं मुझी शादी न थी ना मायना से राजा वदस घोड़िया के घुमरी घोड़िया के घुमरी घोड़िया के घुमरी घोड़िया के घुमरी साबुल उतार पंजे मुंबी पुट के माल ला गा पठो करे थे सुतो पियो हुजे मुंहिंजो शहज़ादो
तुझी शहजादी चांहि ठाहे त पोइ उथारियांसि थी। कयो कादरी कलंदर निभागन मथा हंध वो भी नारा नीअ जा। अम्मा चांहि लही वई आहे, उथार अधे खे त चांहि पीए। मोलण पुट, ओ मुंहिंजा बच्चा मोलण पुट, मां सदको वञई। उथ, सिज अची मंझंदि बीठो आहे। मां सदको वञाए उथी, जल्दी उथ। निभागे जो नार माणे अचे घर में, इन निभागे के मां थो अचे उथारिया। जिलजिलो जिलजिलो भजो भजो, घर खां ॿाहिरि निकिरो जिलजिलो। वो ज़ालिम पापी, खीर में पाणी विझंदड़ बूज़ी। इने खे चवंदा आहिनि ॼणे साबुल मोकारो मोलूअ जो। माण्हुनि जो औलाद वञी चंड ते पहुतो, साबुल वारी सुगड़ी अञा मैखाने थी। बाबा, चंड ते पहुचण लाइ उन्हनि खे साल लॻंदा आहिनि। असां पीऊं चर्च, घुमूं अर्श, मार्शल भंगड़ीअ जो प्यालो पियूं, सिज खां बि मथे हलिया वेंदा आहियूं। अबे अमा असांखे पिटियो त कोन हो, अलाए कंहिंजो पारा तो निरण में लॻी वियो। लोड़िया थो वेठो, खणो ॾाटो वञी गाह पटो करे आ, ठोकिया हिन पातर। शुक्र तो जिलजिलो न हो बाबू। जानो जपी तू हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी लदा ख़बर हुजे, मतां ॻाल्हि मञी वठे। न भले जे कॾहिं मां मरी पवां न त मुंहिंजो मुंहुं बि वसाई वारनि खे ॾिसण न ॾिजां। हा, पर जेकॾहिं तूं ओॾे वई आहीं न त पोइ मुंहिंजे तरफ़ां तलाक समझजां, पक्की 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 तलाक समझजां। हा, लोग पोटा थालीअ में पुफी किरी पई डाली में। छोरा ये छा थो चई मामे जे नाले ते? जेसी ताईं मुंहिंजी शादी न थींदी न, मां अहिड़ा सेरा चवंदसि। केॾो ख़ुशि हो मुंहिंजो जानू, हिन दरवेश जे अरमाननि जो खून करे छॾियो आहे हिन कपड़ वारनि। पुफी वसाई के नाग खाए खेर सा हो जमालो, मुंहिंजी शादी ते खेर सा हो जमालो। पुफी वसाई के नाग खाए खेर सा हो जमालो, मुंहिंजी शादी ते खेर सा हो जमालो। जानू पुट पुफीअ खे पिट न, दुआ करिस त राज़ी थिए, तुंहिंजी शादी थिए। अम्मा, मुंहिंजी न शादी ते ममताज गोलाई खे घुराए जो। ओ इन्हे खे चवंदा आहिनि, हिकु मिड़े कान ॿियो खीर सवायो ॾुहिजा। लोंग तूं बि को सफ़ा ॿार आहीं, हिन खे दिलासो ॾियण जे बजाए ना उमीद करे वेठो आहीं। अम्मा, पुफी नाराज़ थी वई जा, पोइ त इहा थी ध्यानी खे मुंहिंजे सेण लाइ कोन छॾींदी। जानू पुट ध्यानी त तुंहिंजी कुंवार थींदी, हूअ कीअं सेरा चवंदी? अम्मा, कुंवार खे सेरा चवण कोन ईंदा। पुट जंहिंजी शादी थींदी आहे न उहे सेरा न आहिनि चवंदियूं। अम्मा, अमीरा बेगम जी शादी कोन थी आहे। उनखे त पुट बि आहिनि जानू। पोइ उहा जो सेरा चए थी, कन खोले पई ॿुधी छॾो, जेकर थी ध्यानी मुंहिंजे सेरनि ते न आई त मां शादी न कंदसि। केरु सम्झाए हिन चरे खे? अम्मा, मां चरियो न आहियां। हा न पुट तूं सियाणो आहीं, केरु तो चए त तूं चरियो आहीं? लोग पोटा थालीअ में बाबो गिरी डालीअ में, लोग पोटा थालीअ में बाबो गिरी डालीअ में। मुंहिंजो छलड़ो पाणीअ में, भेण मुंहिंजो छलड़ो पाणीअ में। सिकी लधा छा थियो अथई? अॻियां अची बीठो आहे, नज़र मुंह में ई विधी अथई जीअं बिलो लस्सी जी दखी खे तकींदो आहे। मारो टे हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे तोसां। ॻाल्हि बि हिकिड़ी ई कजांइ, छो त तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि में 1.5 हफ़्तो लॻी वेंदो, ॿ ॻाल्हियूं कंदे त महीनो गुज़री वेंदो। अरे टे मां न तोसां प्यार कंदो आहियां। अल्लाह पोइ फाट इहा ॻाल्हि तूं पंहिंजी माउ खे सम्झाए न, उहा वरी मुंहिंजी माउ खे सम्झाए। जॾहिं ॿिन्ही खे सम्झ में अची वेंदी न, पोइ असां ॿिन्ही जी शादी थी वेंदी। गुडे मां सुभाणे ई अमा खे मोकिलियां थो शहर ॾे त उहो पंहिंजे
शादीअ जो सामान बि वठी अचे ऐं दयाणीअ लाइ दोरी बि वठी अचे अल्ला दयाणी जी धोरी खे छॾे पहिरियां माणे खे मोकिल त अम्मा खां मोकल वठी वञे मुआ जनरेटर दयाणी तूं राज़ी त आहे न? हाणे हिन डंडे वारे पखे मां अड़जी हुअसि। राज़ी आहियां परे थी मां वञा। हा पोइ ठीकु आहे, मां बि अम्मा खे वञी ख़ुशख़बरी ॿुधायां थो। मूं सोचियो त को घर में महिमान न आयो हुजे, हिन जे करे दरवाज़ो खड़कायो। मूं बेवा जे घर में केरु ईंदो, हिकु तूं ई त आहीं जेको भेरो भञंदो आहीं। असां त हाणे तूं बि पको थी वियो आहीं। लीमा जी बाबा। बाबा थां खणी पंहिंजे महिमाननि जे लाइ चांहि कराया। वञ महिमाननि लाइ गा कराए बाबा। बोरे मां फासी वियासीं, बाबो चांहि तो चवे गाव न। महिमाननि कहिड़ो गॾियाण जो गाव खाईंदा। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी लगे थो अॼु पिरी अकेला अॼु इज़हार जो मौक़ो अथई। हल पुनहल तुंहिंजा नसीब। छा त कोयल जहिड़ी ॿोली आहे पिरीअ जी। दिल थी चए सॼो ॾींहुं दरवाज़ो खड़कायां। मासात मां आहियां पुनल। मासात ॿाहिरि छो बीठो आहीं, अंदरि हलियो आहे न। मासात शाबस अथई, भला पंहिंजे घर जो दरवाज़ो बि खड़काए पोइ आहे छा? अलाह करे ही घर मुंहिंजो थिए भाग भरी। जी मासात छा तो चवीं? मासात मूं सोचियो त को घर में महिमान न आयो हुजे, हिन जे करे दरवाज़ो खड़कायो। मूं बेवा जे घर में केरु ईंदो, हिकु तूं ई त आहीं जेको भेरो भञंदो आहीं। मासात हाणे तूं बि पको थी वियो आहीं। मासात भाग भरी उमिरि बि चढ़ी वई आहे, शादी बि नथी थिए, इन जे करे सवेर सुम्ही थो पवां, मन का ख्वाबनि में शादी थिए। बस मासात पुनल, मुंहिंजो बि जवानीअ में मुड़ुस मरियो। हाय हाय ससुए वारा सूर ॾेई वियो। मासात जेकॾहिं ससुए खे पुनल मिले हा न, त ससुए खे इहे सूर न मिलंदा। अकेलो वण काहिरो हूंदो आहे, भली उहो बड़ जो हुजे या निम जो, जोड़ जोड़ हूंदो आहे। मासात सचो आई मासात। मासात मासात दिल त चए थी हितां हिकिड़ो इंच बि न चिरां, पर इलाही सारा कम धी बचुल बि इंतज़ार कंदी हूंदी। चङो मासात मां हाणे हलाए थो। चङो मासात, दिल त मुंहिंजी बि नथी चए त तोखे छॾियां, जेका तुंहिंजी मर्ज़ी। चङो मासात। बाबला बाबा कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजेव राति फाड़े घुरजो, हिजाब न कजो। अदा ख़बर हिजाब कबो आहे धारियनि सां। तूं त असांजो पंहिंजो ई न बाबा, तोसां कहिड़ो हिजाब। लीमा तूं वेही रहो, तकलीफ़ न कर। भार खां पवे न, ॾुकार सटियल आहिनि छा? ॿुधाए असां ले बचा ईंदा सभु पाण खाई वेंदा, लॻे थो सतों रोज़ो त न लाजा। अदा जेकॾहिं खाओ त मां ॿी बि घुराए वठां, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बस अदा ड्रॉ थियो। लीमा जी बाबा। बाबा थां खणी पंहिंजे महिमाननि जे लाइ चांहि कराया।
वञ महिमाननि लाइ गा कराए अचूं बाबा बोरे मां फासी वियासीं बाबो चाहे तो चवे गांव न महिमाननि कहिड़ो गॾियाण जो गांव खाईंदा चाचा ए चरियो आहे हिन जी ॻाल्हि दिलि में न कजो तोखे अकुल सवायो आहे चाहे खणी अचो साईं माफ़ कजो असल में मुंहिंजो पुटु थोरो ॿोड़ो आहे इन जे करे बाक़ी हूं तव्हांखे थोरे गॾु चया छड़ा ॿुधे नथो छा हो त चरियो आहे तूं त सियाणो आहे न वञी चांहि खणिया महिमाननि जे लाइ ॾिसे नथो हालतनि जी हाज़ुर अब्बा घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी हकीम साहब ॻाल्हि कयां हिकिड़ी तो जहिड़ा हकीम जिते बि हूंदा न बुखी मरंदा बुख छो मरना मरीज़ जॾहिं ईंदा ई कोन त पोइ रोज़ी किथां थींदी तुंहिंजे निभाग असांजे भाग खे भितर हया आहिनि न त तोखां अॻु में मरीज़नि जूं लाइनूं लॻल हूंदियूं भागन भरी ख़ैर वरी किथे आ कल्ह थिड़ी आहे न नबुल जी रोज़ अधे खे वठी हुई त लुॾंदी लमकी थी अचे पई छो भाॼई नबुल निभागीअ खे वरी छा थियो आहे मूंखे बि त का ख़बर पवे न चवे थी दयाणी जो संग ॾियो त मां पंहिंजो चरियो पुटु जानू परणायां घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी साईं घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी ला